सोणीअ सिंध समेत दुनिया के कुंड कुड़श में वसंदड़ सिंध धरती जा वारसो अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़गार हाज़िर आहे। असांजा आबादगार भाइर फसलनि सां गॾोगॾु पंहिंजे ज़मीनुनि ते खीर मखण जी पैदावार वठण जे लाइ माल बि धारीनि था, पालीनि था। उन में मेहूं, गऊं, रिढियूं, ॿकरियूं अची वञनि थियूं। उन सां गॾोगॾु ॿिए कमकार जे लाइ बि वटि रखिया वञनि था। पर जंहिंजो असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु जेको तालिक़ आहे उहो आहे खीर मखण ऐं गोश्त जी पैदावार जेके ॾियनि था जानवर, उन्हनि जो ज़िक्र कंदासूं। उन्हनि में मेहूं, गऊं, रिढियूं, ॿकरियूं त आम अचनि थियूं, उठ बि अची वञनि था पिया। हाणे इन्हनि सभिनी जानवरनि खे सिहतमंद रखण जे लाइ असांजे सिंध में कहिड़ा प्रोग्राम आहिनि, कहिड़ियूं खुराकूं आहिनि, कहिड़ा उन जा जेकॾहिं बीमारी बड़ी लॻे थी त इलाज आहिनि। उन सां गॾु असीं सिंध जे मालवंद माण्हू जेके आहियूं उहे किथे बीठा आहियूं ऐं दुनिया काॾे वञे पई, इन सिलसिले में तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूं सां गॾु जानवरनि जो माहिर डॉक्टर नवीद साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं डॉक्टर नवीद साहब, तव्हांजी महिरबानी जो असांजे प्रोग्राम में तव्हां जेको आहे हाज़िर थिया आहियो। तव्हां असांजे आबादगार भाइरनि खे पंहिंजो तारीफ़ करायो त तव्हां डॉक्टरी जे हिसाब सां किथे किथे ऐं छा छा कमु पिया कयो। जी साईं। सभिनीनि खां पहिरें थैंक यू अया साहब, ऐं आबादगार प्रोग्राम खे तव्हांखे मुबारक हुजे। 30 इयर्स गुज़री चुका आहिनि ऐं स्पेशली धरती चैनल जंहिं पंहिंजी कामयाबी ते प्रोग्राम कनि था उन्हनि खे बि जस हुजे। थैंक यू। तव्हां हाईलाइट कंदा हो सभिनी डिपार्टमेंट खे, स्पेशली एग्रीकल्चर एंड लाइव स्टॉक। एग्रीकल्चर एंड लाइव स्टॉक बेसिकली बैकबोन आहे असांजी पाकिस्तान जी। थैंक यू। तव्हां जेको सवाल ऐं स्पेशली मां पंहिंजो ॿुधायां त मुंहिंजो नालो डॉक्टर आगा नवीद आहे ऐं मां डॉक्टर ऑफ वेटनरी मेडिसन सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ॾाढो जामो मां कई आहे ऐं मास्टर्स कई आहे मां लाइव स्टॉक मैनेजमेंट में। सही। 2003 या 4 खां वठी असां ओवरऑल सिंध में वर्किंग कयूं था, स्पेशली कराची जो था हुन में कैटल कॉलोनीज़ आहिनि, हैदराबाद आबादी घणी बि आहे त उनजे करे बि हिते कम जी गुंजाइश वधीक आहे। जी अल्हम्दुलिल्लाह। हिते असांजी जेकी स्पेशलाइज़ेशन आहे उहो स्पेशली मैनेजमेंट ते आहे, प्रोडक्शन ऑफ मिल्क ते आहे, डिज़ीज़ कंट्रोल ते आहे एंड सो मेनी कंट्रोल ऑफ प्रोग्राम एंड डेयरी सेक्टर। सही। हाणे सिंध खां असां शुरू था कयूं पिया। माल जेको इहे जेके मालवंद माण्हू पालीनि था सिंध जा, पोइ असीं निकिरूं था पाकिस्तान, पाकिस्तान खां हलूं था एशिया तरफ़। असीं किथे बीठा आहियूं? तमामु सुठो अया साहब। तव्हांजी जेके लिटरेट आहे या तव्हां जेकॾहिं स्टडीज़ कयो था त असां गॾोगॾु ओवरऑल कंट्री एशिया बेसिकली ॾिसूं था त एशिया में बफेलो जी जेकी प्रोडक्शन आहे या मेह जी जेकी आहे, हाणे जेके मेह आहे एशिया खे असां रखूं था त असां जिथे बीठा आहियूं त असांजी पाकिस्तान जी जेकी मेह आहे उहो नीली रावी फ्रॉम पंजाब। सही। ऐं मोरा जेकी आहे जेको नेम ऑफ इंडिया फ्राम दिल्ली, माना इन ॿिन्हिनि जी ब्रीड में असां जेको आहे उहो हिन जे करे तमामु सुठा आहियूं त असां जेको उन में प्रोडक्शन वठूं था मिल्क जी त उहा असां नीली रावी मां असां वर्ल्ड लेवल ते कामयाबु आहियूं। सही। ऐं जेकॾहिं असां इंडिया खे बिलोंग कयूं था त उन जी मोरा हिकिड़ी ब्रीड आहे, जाफराबादी बि आहे ब्रीड। ॿई ब्रीड जेके आहिनि उहा बाक़ाइदगी सां सुठी ब्रीड आहिनि ऐं उन्हनि जे मुक़ाबले में असांजी नीली रावी जेकी ब्रीड आहे उहा तमामु सुठी आहे। तक़रीबन 2500 लीटर लैक्टेशन पीरियड हुनजो हूंदो आहे। 2500 लीटर जेके उहो ड्यूरेशन पंहिंजे लैक्टेशन जे जेके पीरियड में वठंदियूं आहिनि। ईअं ई मोरा इंडिया खे जेकॾहिं बिलोंग कयूं था या चाइना खे कयूं था या एशिया में अदर कंट्रीज़ अचनि थियूं, बांग्लादेश, पर इहे ॿ जेके आहिनि असां वटि आहिनि जेके ब्रीड उहे तमामु सुठियूं आहिनि प्रोडक्शन जे हिसाब सां। में खीर उनमें अचो थोरो टॉलरेंस, मिसाल जी ॻाल्हि आहे नीली रावी असांजी पंजाब में हीट टॉलरेंस नाहे बनिस्बत इंडिया वारी जेकी ब्रीड आहे मोरा उहा हीट टॉलरेंस जे करे थोरो फर्स्ट नंबर ते वर्ल्ड में अचे थी। बाक़ी गर्मीअ जे इलाइक़नि में इहे जेके ॿ जिन्सूं आहिनि मतिलबु कामयाबु आहिनि। थोरी घणी असां चई सघूं था त इंडिया जी ब्रीड जेकी आहे उहा गर्मी बर्दाश्त करे सघे थी त पंजाब वारी जेकी ब्रीड आहे उहो हुन खां 1% घटि आहे। पंहिंजे सिंध वारे जेको नस्ल आहे। हा सर, कुंडी स्पेशली असांजी नीली रावी पाकिस्तान जो जेकॾहिं असां एशिया में कंदासीं त ॿई जेके आहिनि तमामु सुठी ब्रीड आहिनि ऐं असांजी जेकी लाजवाब ब्रीड जेकी आहे उहा हिन जे करे चइबो आहे त असांजे जेके कश्मीर आहे, बदीन आहे, ठटो आहे, हैदराबाद आहे, हितां जेकी कुंडी जेके चवंदा आहिनि त उहा में कामयाबु हिन जे करे आहे त उहा
बीमारी टॉलरेंस माना उनखे बीमारी जेकॾहिं लॻे बि थी त उहा जल्दी रिकवर थी वञे। इहा कंपेरिज़न तव्हां पहिरें तव्हां एशिया में कई, हुन खां पोइ तव्हां अचो था त पाकिस्तान में जेकॾहिं नीली रावी जो जेको वेट आहे उहा सिंध खां थोरो वेट वधीक हूंदो आहे 600 kg, पर असां वारी जेकी ब्रीड आहे हुन जो पीरियड लैक्टेशन दौरानिया साल जेको आहे उहो तमामु घणो हूंदो आहे ऐं जेके बीमारी जेकी आहे उहा घटि लॻे थी ऐं जल्दी रिकवर थी करे ऐं माल जे हिसाब सां असां वारी जेकी कुंडी मेंह आहे उहा तमामु घणी पाकिस्तान में 1 नंबर ते आहे। वाह 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 वाह, तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई। हाणे अचूं था त इहा कुंडी मेंह जेका असांजी हिते आहे ऐं जेके ॿियूं मेंहियूं जेके आहिनि से ॿियनि सूबनि में जेके रहनि थी पियूं ऐं वेट जे हिसाब सां अलॻि आहे ऐं खीर जी पैदावार जे हिसाब सां अलॻि आहे। इन्हनि सभिनी जानवरनि जी जेका मौसमुनि जे हिसाब सां कहिड़ी खुराक हुजणु घुरिजे जंहिंजे करे खीर जी पैदावार वधीक मिली सघे थी? तव्हां सुठो अयाज़ भाई सवाल पुछा कयो। असल स्पेशली मां सिंध खे बिलोंग कयां थो त सिंध जी जेकी मेंह आहे उहा घटि खाई करे खीर जेकी आहे उहा तमामु वधीक ॾींदी आहे बनिस्बत पंजाब खे। सही। स्पेशली जेकी मेंह आहे उहा ब्रीड कुल KPK पंजाब ऐं सिंध आहे। KPK वारी ब्रीड को ख़ासि एतिरी न आहे लाज़मी आहे, उहा असांजी पाकिस्तान जी ब्रीड आहे, पर स्पेशली डेयरी फार्मर घटि हुनखे इस्तेमालु कनि था छो त हुनजो लैक्टेशन पीरियड दौरानी खीर वारो घटि हूंदो आहे। सही। हाणे तव्हां हिकिड़ो सुवालु पुछा कयो त असां केतिरो ॾियूं ऐं केतिरो खीर वठूं, इहो असांजो अहम सुवालु आहे। जी ॾिसो त राशन त अवेलेबिलिटी हर जॻह ते हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कमर्शियल वठो था या ॻोठ जा जेके फार्मर हज़रात आहिनि उहो छा था ॾियनि त बेसिक जेको आहे असांखे बैलेंस राशन ॾियणु खपे। प्रोटीन, कार्बोहाइड्रेट एंड फैट, इहा कंपोज़िशन आहे फीड राशन जी। 3 शयूं असां उन्हनि खे ॾींदासीं, ओतिरो असां खीर उन्हनि खां वठंदासीं। सही। पोइ हाणे बैलेंस राशन जेको आहे मुसलसल अल्हम्दुलिल्लाह जिथे किथे फार्मर इन टाइम अवेयर थी वियो आहे त उहो पंहिंजो मिक्स राशन जेको ॾिए थो उहो हुननि में खड़ बि ॾिए थो, ॾारो बि ॾिए थो, राइस पॉलिश दालूं, त उन जे करे खीर जी जेकी वधाक आहे उहा शइ सुठी थिए थी। हाणे हिन जो बेसिक आंसर मां तव्हांखे ॾींदुसि त जेको पीरियड हूंदो आहे प्रेगनेंसी जो, जेको माना जे टाइम पंहिंजो लॻ थींदो आहे, जेको इहो पेट सां ॻोरारी थींदी आहे, हा, हुन में छा आहे सर उहो अहम आहे। स्पेशली जेको मां तव्हांखे मैसेज करणु चाहियां थो त असांजो भाग्य हुनखे ख़्यालु कोन थो करे। सही। माना उन वक़्तु जॾहिं हू लॻ में अचे थी पई ऐं अंदरि पेट सां थी वञे जेका मेंह, त उन दौरान आम जेको खीर ॾिए थी उन वक़्तु खुराक उनजी जेकी बि आहे उहा हली थी वञे, पर हिन वक़्त में जेको आहे स्पेशल खुराक जी। स्पेशली जेकॾहिं असां इहो चऊं था त असां वटि मेंह अचे थी डे फर्स्ट खां 3 महीननि खां पोइ इहो पीरियड अहिड़ो हूंदो आहे जंहिं मां प्रोडक्शन वधंदी आहे आफ्टर 3 मंथ खां पोइ। 3 महीननि खां पोइ पीक ते वेंदी आहे ऐं उहा 300 ॾींहं पंहिंजा पूरा कंदी आहे। त पर डे जी जेकी प्रोडक्शन आहे 10 to 12 kg पर लीटर, माना 12 लीटर उहा खीर ॾींदड़ हूंदी में त कामयाबु आहे, उहा सिंध जी में आहे। सही। हाणे उहा माना पेट सां आहे तंहिंजे बावजूदि बि न पेट सां न, पेट में त हाणे थी वियो सिस्टम त उहो ड्राई पीरियड में हली वेंदी। ठीकु आहे, उहा ड्राई पीरियड में वेंदी। हाणे असांजो जेको जवाबु आहे त उहो सुवालु आहे तव्हांजो त पेट सां आहे त हुनखे छा ॾियणु खपे। ठीकु आहे। हाणे मेन काज़ इहो आहे त असांजो भाग्य हुनखे ॾिसे ई नथो। सिंपली हुनखे साओ गाह ॾेई थो छॾे, सिंपली हुनखे ॾारो ॾेई छॾे थो, सिंपली हुनखे चोकर मिक्स थी करे ॾेई सघे थो, त उहो 8-9 महीने 10 महीना 11 महीना जेको आहिनि उनखे सुठो राशन प्रोवाइड नथो कजे। पर मुंहिंजो हिकिड़ो जवाबु आहे इहो त सॼी सिंध जा जेके भाग्य आहिनि कुझु ॻाल्हियूं मुंहिंजी नोट करनि त 7 महीननि खां वठी 10 महीननि ताईं इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे मां, हुनजो बच्चो ऐं खीर। कुदरत जे हिसाब सां हिकिड़ो इन जो नालो रखिबो आहे इंग्लिश में जंहिंखे चवंदा आहिनि ट्रांज़िशन पीरियड। ठीकु आहे। हाणे उहा ट्रांज़िशन पीरियड जो मक़ासिद आहे त 7 को 10 वरी उहे ई ट्रांज़िशन पीरियड चवंदा आहिनि त 20 डेज़ आफ्टर एंड बिफोर खे चइबो आहे, माना हिकिड़ो टेक्निकल टर्म आहे। ठीकु। त हाणे हिन टर्म खे कीअं हुन में सेट कजे त हुन में तव्हां राशन जी मिक़दार खे वधाईंदव। उहो राशन जो मिक़दार आहे उनजो तफ़सील तव्हां ॿुधायो। तफ़सील सर हाणे इहो आहे त मेन काज़ आहे त असांखे उन्हनि खे जानवर खे 7 महीननि में तव्हांखे खड़ बि ॾियणी आहे, बनोला इम्पॉर्टेंट, हुन सां गॾु चोकर बि ॾियणो आहे, हुन सां गॾु तव्हांखे राइस पॉलिश बि ॾियणी आहे। जेके तव्हां वटि अवेलेबिलिटी राशन हुजे, स्पेशली बनोला खल तव्हांखे ॾियणी आहे तक़रीबन 500, माना अधु किलो जे हिसाब सां तव्हां पर डे ते उनखे कैलकुलेट करे सघो था। हुन सां गॾु चोकर बि 3 किलो हुनजो राशन हुजणु खपे।
ऐं हुन सां गॾोगॾु तव्हांखे साओ गाह ऐं वीट स्ट्रा बो बि हुन सां मिक्स हुजे। हाणे अचूं था त स्पेशली हुनखे कहिड़ी शइ ॾियणु खपे जंहिंमें हुनजे मेमरी ओ ऐं खीर जी पैदावार ऐं जेको बच्चो आहे उहो ईज़ीली पार्चुरेट करे सघे। सही आहे। त हुन में हिकिड़ो सीरप आहे, इंडिया में तमामु घणो हले थो, वाइटामिन एच जे नाले सां। असां वटि हिते का इंट्रोड्यूसिंग न आहे, पर हाणे कुझु थिए थी त वाइटामिन एच जेकॾहिं तव्हां पीआरींदव 7 महीने खां वठी 8 महीने खां, त इनशाअल्लाह हुन जो जेको पीरियड आहे माना खीर जो दौरानी आहे साल पूरो कंदो, त मां सम्झां थो हिन खां वधीक तव्हांखे को बि फ़ाइदो न पवंदो। जेतिरी सिंध जी में तव्हांखे खीर ॾींदी, जेकॾहिं उहा 8 किलो ॾिए थी त 12 ते पुॼंदी, जेकॾहिं 12 ऐं त 15 ते थींदी। माना दौरान मतिलबु जॾहिं बच्चो हुनजे अंदरि आहे 7, 8, 9 महीने ते ताईं इहो स्पेशल सीरप जेको वाइटामिन एच जे नाले सां, हा, हाई एच जे नाले सां अवेलेबिलिटी आहे। एतिरो को महांगो न हूंदो, 200-300 जो सीरप आहे 500 ml में। उहा तव्हांखे 100 ml हुनखे पीआरणो आहे कंहिं बि हाल में। उहो तव्हां हुन जा रिज़ल्ट जेके आहिनि उहा डेवलपमेंट ऑफ द अडर माना ओ खे उहा वधाए थी, ऐं हुन सां गॾु फीटस जी डेवलपमेंट खे तमामु घणो रोल आहे। इहा वरी बि अगेन कयां थो, जेको माल ढुको आहे हुनजे 7 मंथ खां पोइ तव्हांखे राशन जी हुनजी जेके कैलकुलेशन आहे उहा तव्हांखे इंक्रीज़ करणी पवंदी। हुन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ो सीरप पीआरणो पवंदो जेको हाई एच जे नाले सां आहे, वाइटामिन एच। इनशाअल्लाह ताला तव्हांजो अडर, खीर जी वाध ऐं बच्चो जेको आहे उहो पंहिंजे टाइम सां थींदो। 10 महीना 10 ॾींहं इनशाअल्लाह उनजी प्रोडक्शन साल ताईं खीर हलंदो रहंदो। अच्छा, इहो जेको मेंह आहे, मेंह जेका आहे उहा वथाण जी पलियल में उन सां बि साॻियो ई आहे, ऐं जेको असां वटि जेको मेंहनि जा जेके वाड़नि सां गॾु जेके आहिनि डेयरी फार्म आहिनि उते बि त ज़ाहिरा जानवर आहिनि न, उन्हनि सां बि मतिलबु साॻियो रेशो उनखे मतिलबु ॾेई सघे थो। सर, हाउस होल्डिंग एनिमल्स जेके चवंदा आहिनि त घर में असांजो भाग्यो उनखे माना प्रिपेयर करे थो। 90% त असां वटि इंटीरियर साइड में हाउस होल्डिंग एनिमल जो त सिस्टम आहे। पंहिंजे तरीक़े सां घरनि में जेके मेंहियूं पलजनि थियूं पियूं उन जे लाइ इहो वधीक ज़रूरी आहे। न, डेयरी फार्मर बि ईअं कनि था पिया, पर आम भाॻियाई नथा कनि। न, बिल्कुलु बि नथा कनि। सही। कमर्शियल डेयरीज़ में ऑलरेडी उहो सिस्टम हले थो जंहिंखे चवंदा आहिनि ट्रांज़िशन पीरियड। सही। हुन में पाउडर फार्म में या लिक्विड फार्म में उहो ॾियनि था, ऐं हुन खां पोइ जेको 10 मंथ खां पोइ जेको लैक्टेशन पीरियड आहे, खीर लाज़मी, असांखे खीर खपे ऐं मेंह जी सेहतमंद खपे, त असांजो जेको इंटीरियर साइड में भाग्यो उहो कुझु बि नथो करे। इन ते वरी ॻाल्हाईंदासीं, वक़्तु थियो आहे साईअ जो। आबादगर प्यारो ऐं मालवंद मारोड़ो ॻाल्हि इहा आहे त असां मेंहूं, रिढियूं, ॿकरियूं ॻऊं त पालियूं था पिया, पर उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि ख़ुराक आहे जेका असां नथा ॾियूं पिया। जेकॾहिं ख़ासि ख़ुराक ख़ासि वक़्त ते ॾींदासूं त उन मां पैदावार असांखे खीर जी तमामु सुठी मिली सघे थी। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ। आबादगार भैरो प्रोग्राम आबादगार में तव्हांजो मेज़बान अयाज़गाद हाज़िर आहे। सवेल असां मेंहनि ते ऐं मुख़्तलिफ़ जानवरनि जो ज़िक्र कयो आहे त उन्हनि मां खीर जी सुठी पैदावार कीअं वठिजे, जॾहिं ॻोरहारी जेका थिए थी पई ऐं असांजे ॻोठनि में, असांजे घरनि में जेके मेंहियूं पलजनि थियूं पियूं उन जी सार संभाल कहिड़ी लहिजे। वधीक सिलसिलो वधायूं था ॻाल्हियुनि जो। असां सां गॾु डॉक्टर नवीद मौजूदु आहे, उन सां तव्हांखे मुलाक़ात कराईंदासूं। साईं, सवेल ॻाल्हि कईसीं डॉक्टर नवीद साहिबु त असांजा जेके आम भाॻिया जेके आहिनि ॻोठनि में जिन वटि मेंहियूं आहिनि ज़ाती तरीक़े सां उहो संभालनि था पिया, उन्हनि जी ख़ुराक ऐं डेयरी फार्म वारनि जी ख़ुराक में फ़र्क़ु अची थो वञे। उहो भाॻियो जेको आहे उनखे जेको ज़मीन मां मिले थो, पोइ घणो करे गाह थो मिले, बोह थो मिले, पलाल थो मिले जेको आहे, बाक़ी जेको ॾारो आहे ऐं बाक़ी जेको चारो आहे उहो घटि थो वञे। उन जा कहिड़ा नुक़सान थी सघनि था जेकॾहिं घटि ख़ुराक थी वञे त? अयाज़ भाई, बिल्कुलु तव्हांजो जेको मेन सब्जेक्ट हिकिड़ो क्वेश्चन आहे उहा आहे त असांजे जेके ॻोठनि में आहिनि उहो कीअं पंहिंजे खीर खे वाधारो करे सघनि था। स्पेशली तव्हां सां हींअर जेके मां डिस्कस कई, जॾहिं उहा प्रेगनेंट थिए थी एनिमल, हुन में असांखे 7 महीने खां इहा शइ ख़्यालु करणी आहे त 3 किला जेको राशन आहे स्पेशली परचेस करे, इहो न ॾिसिजे त ॻोठ में गाह आहे उहा करे उन खां पूरो कंदी, न, माना सिर्फ़ु उहो गाह पठे खां अलावा ॿी ख़ुराक तव्हांखे वठणी पवंदी, चाहे तव्हां अफोर्ड करे सघो या न करे सघो, हुनखे ख़ुराक ॾियणी आहे। बिल्कुलु, हुन खां बिना को बि न आहे। हुन खां बिना उहो तव्हांजी ब्रीड, तव्हांजे तजुर्बे में तव्हां जेको ॾिसो था, वञो था माण्हू वटि,
ॾिठो अथव त वाक़ई उहा खुराक घटि थी उन्हनि खे मिले या उहे साॻी खुराक ॾेई था वञनि जानवरनि खे? न, साॻी खुराक त कोन्हे, साॻी सेम टू जेको असांजी कमर्शियल मार्केट आहे हैदराबाद, सखर या लाड़काणो या कराची, त उन में उहो जेके प्रेग्नेंट जो जेके फार्म आहिनि उन में राशन जी तादाद थोरी घटि करनि था। मिसाल जी ॻाल्हि आहे 3 किला 2 किला, त हाणे जेको असां तक़रीबन साल सवा थियो आहे त उन्हनि खे इहो ॿुधायूं था त भाऊ जेको आहे तव्हां हिन खे राशन खे मेंटेन कंदव ऐं त पोइ तव्हां जेको आहे न मेंटेन ऑफ द मिल्क प्रोडक्शन ऐं फीटस जेको बचो आहे उनजी जेकी माना प्रोडक्शन आहे उन्हनि खे तव्हां मेंटेन करे सघो था। अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो प्रोग्राम जेको हले थो पियो हिन में कामयाबु आहियूं ऐं भाग्यो बि कामयाबु आहे। तव्हांजे ऐं सच टेलीविजन धरती टेलीविजन जे थ्रू असां इहो पैगाम पहुचाइणु चाहियूं था त हर फार्मर जेको माल रखे थो उहो 3 महीननि ताईं 7, 8, 9 इहा शइ करे त 3 किला राशन उन सां गॾु हिकिड़ो सीरप इंशाल्लाह वाधारो थींदो। सी हाणे असांजो हिकिड़ो गवर्नमेंट सेक्टर आहे, सरकारी इदारा आहिनि जिते इहे जेके मेहनि ते ऐं बकरियुनि ते रिढुनि ते जेके कम थियनि था पिया। ॿियो प्राइवेट सेक्टर आहे। मौसमुनि जे हिसाब सां जीअं इंसानु बीमार थो थिए अहिड़े तरीक़े सां जानवर बि जेके मुतासिर थियनि था। इहे इन सभिनी शयुनि खे असीं जेकॾहिं रखूं ज़हन में ऐं ॾिसूं त केतिरो कमु गवर्नमेंट सतह ते ऐं केतिरो कमु प्राइवेट सेक्टर में थी चुको आहे बीमारियुनि ते कंट्रोल करण जो? तमामु सवाल जेको आहे सर मां तव्हांखां इहो पुछा कंदुसि त जेकॾहिं असां बीमार थियूं था त असां गवर्नमेंट हॉस्पिटल में वञूं था? न, घणो करे घटि जी। ऐं जेकॾहिं असांजो औलाद छा गवर्नमेंट स्कूल में फॉलोअप हुनजी ॾियूं था? तव्हांजो सवाल आहे जनरली। बिल्कुलु थिए थो पर घटि थो थिए। हर माण्हू चाहे थो मां प्राइवेट में वञा, हर माण्हू चए थो मां यूनिवर्सिटी जेके प्राइवेट में वञा, रेगुलर जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उते वञनि था पिया। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ईअं थिए थो पियो। पर स्पेशली बिलावल साहब हिन डिपार्टमेंट के जॾहिं को एक्टिविटीज़ में आया आहिनि, पॉलिटिकल में आया आहिनि, त उन्हनि जो जेको माना हिकिड़ो विजन हुयो उहो लाइव स्टॉक सेक्टर के स्पेशली सिंध खे तमामु घणो कुझु ॾिनो आहे। हिकु त इहा साइड थी वई सही। स्पेशली तव्हां डिपार्टमेंट ऑफ लाइव स्टॉक के बिलावल साहब जेके आहिनि उहो तमामु वॾी महिरबानियूं आहिनि जेको हिन खे वधाइण जे लाइ। हिकु ई आहे। ठीकु आहे। हाणे छा आहे त उन्हनि में फंक्शनल केतिरो आहिनि केतिरो न आहिनि इहो ॿियो टॉपिक आहे। हाणे 2 सेक्टर आहिनि, हिकु गवर्नमेंट आहे, हिकिड़ो प्राइवेट आहे, हिकिड़ो स्टेट आहे। टिनि जा कम जुदा आहिनि। हाणे प्राइवेट सेक्टर वारे खे लाज़मन पंहिंजो फंक्शनल करण जे लाइ डेयरी सेक्टर जे प्रोग्राम में इन थियणो आहे। हाणे गवर्नमेंट जो जेको आहे उहो उन जी बॉडीज़ आहिनि, DG, डायरेक्टर जनरल, सो एंड सो, उन्हनि जो हिकिड़े प्रोग्राम NGOs हलनि था पिया। उहो पंहिंजो प्रोग्राम जेको आहे सिंध लेवल ते जेतिरो बजट आहे उहो प्रोग्राम उहो कंदा आहिनि। मूंखे एतिरी का ख़बर न आहे। बाक़ी प्राइवेट सेक्टर पंहिंजो कमु जेको आहे उहो तमामु सुठे नमूने सां पंहिंजो सर अंजाम ॾियनि था। जेके बि प्राइवेट सेक्टर जा डॉक्टर आहिनि उहो डेली डे एंड नाइट। प्राइवेट सेक्टर जे अंदरि जेके डॉक्टर आहिनि तव्हां सम्झो था त पंहिंजो कमु ईमानदारी सां कनि था या उन्हनि खे बेनिफिट वधीक था मिलनि पिया ऐं उन बेनिफिट जे करे जेको आहे हुनजी जेका प्रैक्टिस आहे उहा ॿिए पासे थी वञे? सर प्राइवेट सेक्टर जे अंदरि तव्हांखे मंथली वाइज ते न्यू रिसर्च इन वर्ल्ड माना दुनिया में छा थो थिए उहो सेखारण जे लाइ प्राइवेट सेक्टर पंहिंजा प्रोग्राम कंदी आहे। ठीकु आहे। त इन जे करे असां डेयरी फार्मर सां मीटिंग्स जेके कॉर्नर मीटिंग्स हूंदियूं आहिनि त उन ओवरऑल सिंध में उहो असां कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। सी हाणे ॻाल्हि आहे त कराची, सखर, हैदराबाद, लाड़काणो ऐं ॿिया जेके वॾा शहर आहिनि उते आबादगारनि सां गॾु जेके मालवंद आहिनि उन्हनि वाड़ा बि क़ाइमु कया आहिनि, डेयरी फार्म बि क़ाइमु कया आहिनि। ठीकु आहे। उन आबादीअ जे हिसाब सां असां वटि एतिरी में आहे जेका खीर मार्केट सप्लाई करे सघे थी या न? हिन में तव्हां कारपोरेट के बि इन कयो जेके ब्रीड्स फ्रीज़न आहिनि, लाज़मिया काउस जेके माना मिल्क पैक जंहिंखे चवंदा आहिनि, त लाज़मिया असां वटि जेकी पॉपुलेशन आहे हैदराबाद जी ॾिसो, कराची जी ॾिसो, लाड़काणा ॾिसो त 2.5 करोड़ त कराची जी आहे। त असां वटि पॉपुलेशन एनिमल ॾिसो, बफेलो, कैटल, त ओवरऑल हिन में त मां सम्झां थो त थोरी घणी मुश्किलात आहिनि। इहा कीअं पूरत थिए थी त इहो स्टेट जो कमु आहे त हुनखे डिफाइन करे त असांजे ॾिसो त हिकिड़ो खीर वापराइण वारो अचे थो तोणे लाड़काणे में थो अचे या कराची में थो अचे,
जेकॾहिं तव्हां हुनखे चवंदो सर 10 किलो खीरु खपे त सुबुह जो खणी ईंदो। सही। हाणे भाईजान जेकॾहिं तूं 10 किलो खीरु थो ऐं हाणे मुंहं सां गॾिजी करे जेके पाड़े वारा आहिनि उहो बि चवंदा को 5 किलो को 10 किलो, इहा खीरु ठीकु आहे, पर स्पेशली चवंदुसि त जेके फार्मर हज़रात आहिनि तोणे सिंध जा हुजनि या कराची जा, हैदराबाद, सखर, त पंहिंजे फार्म को खीरु जेको आहे उहो A1 था ॾियनि। ठीकु आहे, इहा गारंटी आहे। अॻिते मिडल मैन छा थो करे, कीअं हुनखे कंज़प्शन खे ऐं पॉपुलेशन खे डील थो करे, हुनजी स्टेट रिक्वायरमेंट्स तव्हांजो सुवाल जो जवाबु ॾींदी। मुंहिंजी नज़र में त जेकॾहिं 2.5 लख के तव्हां जानवरनि खे मल्टीप्लाई कंदव, 2.5 करोड़ आवाम खे त जेकॾहिं कंदासीं त पोइ असां वटि जेकी माना पॉपुलेशन बफेलो एंड कैटल आहे, मां सम्झां थो को 12-13 लख हूंदी। स्पेशली जेकॾहिं कराची जी कैलकुलेट कजे गवर्नमेंट जे हिसाब सां, उन्हनि खे तव्हां मल्टीप्लाई कंदव त कुझु माल प्रेगनेंट हूंदो, ढुको हूंदो, कुझु सुहा हूंदो, कुझु कीअं हूंदो, त लाज़मी आहे हुनजी जेकॾहिं कैलकुलेशन कयूं था त 4 लीटर पर एनिमल पर टाइम 8 किलो हणोसि त 25,000 टैंकियूं असांजो निकिरनि थियूं, जंहिंखे लीटर 40 चवंदा आहिनि। हाणे उहो कीअं डिस्ट्रीब्यूट करनि था, हुनजो स्टेट जो कमु आहे त उहो बहितर जवाबु ॾेई सघनि। मां हिकिड़ो डॉक्टर आहियां, मां कैलकुलेशन करे करे थकी पियो आहियां, उहो आंसर मूंखे कोन मिलियो। त माना पॉपुलेशन तमामु घणी आहे असांजी, ठीकु आहे, उन जे हिसाब सां मेहन ऐं गऊं जो तादादु घटि आहे, त एतिरो खीरु मार्केट में कीअं थो अचे, कीअं थो तयारु थिए, कंहिंजी निगरानीअ में थो थिए, केरु उनखे सपोर्ट करण वारा आहिनि, को इन मां हिसो पती केतिरो थो वठे, ॻाल्हि उन पासे थी वञे। छाकाणि त हीअ आबादगारनि जो प्रोग्राम आहे, मां उन पासे ॻाल्हि खे न खणी वेंदुसि। हाणे ॻाल्हि इहा आहे त रिढियूं ऐं ॿकरियूं बि असां वटि आहिनि। ॿकरी असां वटि जेका आहे उहा उज़ाह जे लाइ वधीक इस्तेमालु थिए थी पई, तमामु घणे पैमाने ते थिए थी, ऐं रोज़ानो 1-2 ॾींहंनि खां सवाइ बाक़ी जेके ॾींहं आहिनि 5, उन्हनि में जेके आहिनि से असांजूं ॿकरियूं बाक़ाइदगी सां जेके हलाल थियनि थियूं, ऐं आम माण्हुनि ताईं जेको आहे प्रोटीन जी जेका ज़रूरत आहे उहा पूरी थिए थी। तव्हांजे ख़्याल में ॿकरियूं जेके असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि जी सार संभाल असांजो मालवंद, असांजो भाॻियो सही करे थो या नथो करे? नथो करे त हुनखे छा करणु घुरिजे? डे बाय डे असां वटि जेके शीप एंड गोट जी जेके फार्मिंग आहे, रिढ ऐं ॿकरी, उहा घटि थी ॾिसूं था। सही। त स्पेशली जेकॾहिं असां चऊं त पंजाब जी त बीतल हिकिड़ी ब्रीड आहे, सियालकोट ऐं डिफरेंट, त उहो मेल गोट जेको आहे तमामु सुठो पाकिस्तान लेवल ते अचे। ऐं जेकॾहिं मिल्क प्रोडक्शन जेकॾहिं चइजे त नवाबशाह, सखर, जेकाबाद, लाड़काणो, त उहा कामोरी ब्रीड जेकी आहे उहा तमामु वर्ल्ड लेवल ते फेमस आहे। वर्ल्ड लेवल? हा सर, कामोरी। माशाल्लाह। असांजी सिंध जी जेकी ब्रीड आहे उहा वर्ल्ड लेवल ते, कामोरी जेको आहे वर्ल्ड लेवल ते आहे। वाह। ऐं उन सां गॾु पंजाब जो जेको बीतल मेल गोट आहे त उहा वर्ल्ड लेवल ते आहे फेमस, ऐं वेरी एक्सपेंसिव, महांगो। हाणे इन्हनि ब्रीड खे बचाइण जे लाइ तव्हां इहा शइ चई सघो था त असां वटि कामोरी ब्रीड जेकी आहे, स्पेशली सिंध, नवाबशाह ऐं सराउंडिंग में, ऐं उहे पटेरी बि उतां जी बिलोंग करे थी, त उनखे बचाइण जे लाइ या उन्हनि जी गोट फार्मिंग जे लाइ कुझु शयूं घटि आहिनि। उन्हनि में छा आहे त असां वटि अवेयरनेस घटि आहे, जेको माना हाउस होल्डिंग ताईं महदूद रखनि था। गोट फार्मिंग असां वटि घटि आहे, जीअं लाइव स्टॉक डेयरी सेक्टर आहे ओवरऑल सिंध में, त गोट फार्मिंग जी जेको रेशो चई सघो था उहो तमामु घटि आहे, पर बेनिफिशियल तमामु घणो आहे। 1 ईयर में तमामु घणो फ़ाइदो तव्हां वठी सघो था। अंडर सिंध में, अंदरूनी सिंध में तक़रीबन फार्मिंग त आहे, पर घटि पैमाने ते आहे। सुठो कारोबार आहे। कामोरी ब्रीड वर्ल्ड ब्रीड आहे, ऐं प्रोड्यूसिंग ऑफ मिल्क तमामु सुठो आहे, अल्हम्दुलिल्लाह। कजे त बहितर आहे। खुराक जे बारे में ॾिसो था कि अञा वधीक जेका खुराक ॾिनी थी वञे, आम तरह हुनखे छॾियो थो वञे, वञ ॿनियुनि में वञी चर, जेको गाह पठो आहे वञी खाई वरी मोटी आहे, इहो बि ठीकु आहे। ठीकु आहे, जेका स्पेशल खुराक न आहे सर, आहे सही, जंहिंमें असां उन्हनि खे फैटनिंग जे लाइ जेकॾहिं असां उन्हनि खे रखूं था त पोइ चणो ॾियूं था, स्पेशली उन्हनि खे चोकर बि, स्पेशली उन्हनि खे फीड ठाहे करे उन्हनि खे उहा प्रोटीन लेवल खे वधीक करे उन्हनि खे मीट वठी सघूं था। मेन काज़ आहे त ॿकरी जेकी आहे उहा ॻोठनि में पंहिंजो बेनिफिशियल ते सुठो सर्वाइव करे सघे थी। तव्हां ॻोठनि में, थर में, डिफरेंट जॻहियुनि ते वञो था त उहो साल में उहो वज़न करे थी वञे जेके नीड ऑफ आहे। पंजाब थोरो असां खां वधीक आहे। पंजाब में जेको बीतल आहे या हिननि में जेके ब्रीड्स आहिनि उन्हनि में खीर आहे, बादाम आहे, कुझु इहे शयूं ॾियनि था जेके फैटिंग जे हिसाब सां उन्हनि में कुदरती हिकिड़ो निज़ाम आहे। जीअं कामोरी आहे
तव्हां उन्हनि खे को ख़ासि ख़ुराक न बि ॾियो त पोइ बि असांजो पंहिंजी वेट गेन कंदी। माना कामोरी असांजी अहिड़ी आहे जंहिंखे खारायो त बि फर्स्ट क्लास आहे, जेकॾहिं घटि खारायो त बि जेको आहे तो बहितर आहे। साईं, हाणे असांजो टाइम जेको आहे उहो ॻाल्हियुनि में घणो पियो लॻे। तव्हां सां गुफ़्तगू सां जारी रखंदासीं साईअ खां पोइ। आबादगार भैरो, अवां ॾिठो त जेके मालवंद माण्हू आहिनि रिढनि ऐं ॿकरियुनि जी जेके पालना कनि था पिया, असांजी कामोरी नस्ल जी जेका आहे ॿकरी जेका आहे ऐं जेका बि रिढ आहे उहे असांजी इन्वायरमेंट जे हिसाब सां सुठी पैदावार ॾियनि थियूं, सुठो गोश्त रखनि थियूं ऐं ॿकरियुनि मां खीर बि जेको हासिलु थिए थो। ज़ाहिर आहे बाग़िया जेके घर जा भाती जेके आहिनि उन मां खीर पंहिंजे इस्तेमाल में आणनि था, एॾो कमर्शियल नथो थिए, पर गोश्त जी पैदावार जे लाइ असां वटि सुठो नस्ल मौजूदु आहे। इन ते वधीक ॻाल्हाईंदासूं पर साईअ खां। आबादगार भैरो, प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़गाद हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहे। असां सवेल मेहुनि रिढुनि ऐं ॿकरियुनि ते ॻाल्हि कई पे। ॿकरियुनि जो जॾहिं ज़िक्र थियो त ॿकरियूं असां वटि अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं असां उन जी वैक्सीन सुठे तरीक़े सां कंदासीं, कॾहिं कंदासीं, केतिरी कंदासीं, इन सिलसिले में वधीक तव्हांखे ॼाण ॾियण जे लाइ असां सां गॾु डॉक्टर नवीद मौजूदु आहे। डॉक्टर नवीद साहब, तव्हां सां सवेल असांजी ॻाल्हि ॿकरियुनि ते थी, रिढुनि ते बि थी। मां इहो सुवालु तव्हां खां कयो त खुराक त उहा ई आहे जेका असांखे असांजा मालवंद रिढुनि ॿकरियुनि जी कनि था पिया ज़मीनुनि ते। स्पेशल खुराक बि आहे, पर उहे वरी ख़ासि जॾहिं क़ुर्बानी जा ॾींहं अचनि था, जंहिं खे वज़न वधीक करिणो हूंदो आहे त उन में इस्तेमालु कंदा आहिनि। पर आम जेको कोस घर में जेको ॿकरी वञे थी या ॿकर वञे थो पियो, उनखे उहा खुराक मुनासिबु आहे। हाणे असां अचूं था, जॾहिं असांजा फ़सुल लॻनि था, उन्हनि फ़सलनि ते मुख़्तलिफ़ ज़रई ज़रनि जो इस्तेमालु थिए थो, असांजा माण्हू कनि था। छा उन जे गाह पठे चारे वारा जेके फ़सल आहिनि उन्हनि ते स्पेशली जेकॾहिं ज़रई ज़र न बि लॻंदा हुजनि, कंहिं ख़ासि फ़सल ते लॻंदा हुजनि, त छा हवा जे वसीले उन्हनि जे ज़हर जो असरु उन चारे वारे फ़सल में थी सघे थो? जेकॾहिं थिए थो त उनखे जानवरनि खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो? अयाज़ भाई, मां हिकिड़ो नोटेड इहो तमामु घणो आहे त स्टेट खे बि थिए, तव्हांजे धरती चैनल सां सभिनीनि खे जेके पेस्टिसाइड बि स्पेशली कंपनीज़ आहिनि पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ इंसेक्टिसाइड कंदियूं आहिनि, माना हुनखे स्प्रे, त उहो सेम माल असांजो ॿकरी बि खाए थो, वॾो जानवर बि खाए थो। स्पेशली फूड पॉइज़न जेकी आहे उहा इतां ई थिए थी, माना माण्हुनि जी या ॿकरियुनि जी? असां पंहिंजो सिर्फ़ु एनिमल जी ॻाल्हि कयूं था, ॿिन्हिनि जी। ठीकु आहे, ॿिन्हिनि जी। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां माना इहो चऊं त जीअं लबारो थिए थो, त हुन टाइम ते असां तव्हांखे सिर्फ़ु गोट जी ॿुधायां थो त ETV हिकिड़ी वैक्सीन आहे बैक्टीरियल जंहिंखे चवंदा आहिनि, जंहिंमां दस्त थींदा आहिनि, जेके माना बीमारी जेके माना थींदी आहे उहा स्पेशली ॿकरियुनि में थिए थी, त उनजी जेकी वैक्सीन आहे उहा साल में चार महीननि खां पोइ कराइणु खपे। स्पेशली जंहिं टाइम कटाई थिए थी इन जी कणक जी, हुन टाइम ते हिन जी वैक्सीन करणु खपे। इहो नोटेड आहे। माना त जेका असांजी ॿकरी आहे जॾहिं लाबारा थियनि था, उन वक़्तु ई हुनजी वैक्सीन कराइणु घुरिजे, बिल्कुलु, ताकी ईंदड़ वक़्त में जेका बीमारी हुनखे लॻण वारी आहे उनखां हुनखे को त मुदाफ़ित मिली वञे। हा, उहा बीमारी कहिड़ी, जेकी मोशन थियनि था, दस्त थियनि था, इहा तमामु इनखे चवंदा आहिनि एंटीरोटॉक्सीमिया, माना हिकिड़ी बैक्टीरियल आहे, इहा अवेलेबल आहे गवर्नमेंट में बि, प्राइवेट में तव्हां उहो करे सघो था। इम्पॉर्टेंट डेज़ इहे आहिनि। हुन सां गॾु हुन खां पोइ हुनखे चवंदा आहिनि PPR, माना हिकिड़ी वायरल डिज़ीज़ आहे जंहिंमें पलुकणा, नेज़ल डिस्चार्ज, बुख़ार, टेम्परेचर थी थो वञे। इहा ॿई वैक्सीन जेको आहे उन टाइम ते करणु खपनि। सही, जे टाइम ते इहा शइ इहा थी। हाणे अचो था त जेके माना ज़रात जे मथां तव्हां पेस्टिसाइड जेके आहिनि उहा कयो था, माना हुनजी ज़रई दवायूं, उहो वॾो असांजो माल खाए थो, ढोर खाए थो, मेंहिं आहे, गऊं आहे, हुन जे करे वॾे में वधीक जेको आहे उहो फूड पॉइज़न थिए थो, खीर जी पैदावार घटि थिए थी। जेकॾहिं माना प्रेग्नेंट आहे त उहा अबार्शन करे थी, बच्चो पंहिंजो फिटी करे सघे करे थी। मुंहिंजी एडवाइस आहे पेस्टिसाइड कंपनीज़ वारनि खे, छा तव्हां इन में टेक्नोलॉजी न आहे त असां तव्हां जेको माना इन खे पेस्टिसाइड जी कंपनीज़ खे तव्हां जेको स्प्रे कयो था, त उहा जेके एनिमल वापराए थो, मिसाल हुनजो गाह खाए थो, त हुन में का इन्फेक्शन न थिए। उहा इन्फेक्शन जी जेकी तादाद आहे उहा तमामु घणी आहे। जेकॾहिं हिते डिस्कस कंदासीं त पोइ ॾींहुं राति थी वेंदा। हिकिड़ो टॉपिक तव्हां खलो फूड पॉइज़न जो त तमामु वॾो आहे। फॉर एग्ज़ाम्पल कॉटन सीड खे तव्हां ओपन कयो त एफ्लाटॉक्सन आहे, एफ्लाटॉक्सन खे तव्हां डिफाइन कंदो त B1, B2, G1, G2 थी थो वञे। जेकॾहिं B1 थिए थो त पोइ M1 में कन्वर्ट थिए थो, M1 वरी मिल्क में अचे थो, मिल्क वरी असां वापरायूं था, त पोइ इंसानी ज़ात बि डिज़ीज़ अनकंट्रोल थी वञे। पोइ टेम्परेचर असां मेंटेन नथा करे सघूं। त स्पेशली रिक्वेस्ट आहे
त उन्हनि खे बि ऐं जेके माना टाइकोन आहिनि स्पेशली माना खड़ जा चोकर जा, त इहे माना ओवरऑल सिंध जे हिसाब सां मां ॻाल्हायां थो त पंहिंजे जेके माना थर्ड कैटेगरीज़ पंहिंजा जेके इंग्रीडियंट आहिनि उहो माल ताईं न पुॼाइनि ऐं त पोइ असांजो माल जेको आहे फ्री फ्रॉम कंटामिनेटेड थींदो ऐं मिल्क बि असांजो फ्री फ्रॉम थींदो। जीअं ट्यूबरक्लोसिस आम डिज़ीज़ आहे जेको खीर मां ह्यूमन साइड खे लॻे थी, त इहा शइ उन्हनि खे आहे। बाक़ी असां वटि खीर जी जेकी पैदावार आहे उहा सुठी आहे, मिनरल्स वाइटामिन फैट परसेंटेज तमामु सुठी आहे। साईं, जेको गाहु असां ॾियूं था पिया जानवरनि खे, बोह असां ॾियूं था पिया, इहो बि ॿुधण में आयो आहे मार्केट में त गाह जे कलर जहिड़ो उन्हनि ते जेको आहे पेंट कयो थो वञे या पेंट स्प्रे कयो थो वञे। इहा ॻाल्हि मतिलबु नोट कई वई आहे मार्केट में। बोह आहे त उनखे वधीक गहरो करणु, पलाल आहे उनखे वधीक गहरो करणु, इन क़िस्म जा जेके ॿिया जेके गाह आहिनि उन्हनि खे स्प्रे कई थी वञे ख़ासि तौर ते जीअं मार्केट में उनजो अघु वधीक मिले ऐं सिहतमंद नज़र अचे। इन जा नुक़सान कहिड़ा आहिनि? मां एज़ द डॉक्टर आहियां, मां पंहिंजो आंसर में ॾींदुसि छो त इहो स्टेट जो कमु आहे, कमिश्नर साहब जो कमु आहे या स्पेशली जेको डिपार्टमेंट वाइज़ आहिनि। नो डाउट त जेकॾहिं असां हर शइ खे खणंदासीं, मस्टर्ड केक खे खणंदासीं माना या सिरे जी खल ऐं बनोला सो एंड सो, त सभिनीनि में इहा शइ हाणे इहा शइ थिए थी त वीट स्ट्रा बोह में स्प्रे थिए थो। त हुन में मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां थो त करिणो छा आहे। जेकॾहिं असां वटि ॻोठनि में त घटि आहे, स्पेशली हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं कराची, त तव्हां उन्हनि खे जेकॾहिं ॾियो था त पाणी हणी ॾियोसि। जेकॾहिं पाणी हणंदव न बोह खे पाणी हणो, हा सर, सही आहे, पलाल खे बि पाणी हणी करे ॾियोसि। सम्झो न की तव्हां धोआरियो था हुनखे, हा, वाश कयूं था। जेकॾहिं वाश कंदासीं त उहो जेको बि हुनजे मथां अप्लाई थिए थो उहो निकिरी वेंदो। न त हिन जो जेको नुक़सानु आहे उहा मेंह खे घटि पर ह्यूमन साइड ते तमामु घणो आहे। छो त मेंह खाईंदी त खीर ॾींदी, खीर इंसानु पीए थो, त उन्हनि खे बि सम्झणु घुरिजनि जेके इहे कारोबार करनि था। लिहाज़ा इहे मथां स्प्रे जेको आहे न कजे वञे। इहे स्टेट खे डायरेक्टली हिकिड़ो नोटिस आहे असांजी तरफ़ां, धरती चैनल जी तरफ़ां, त हिन जे मथां का इम्प्लीमेंट कई वञे त इहा स्प्रे बंदि कई वञे। इहा शइ ज़रूरी आहे। सी हाणे मजमूई तरीक़े सां जानवरनि खे बीमारियूं घणो करे बीमारियूं लॻनि थियूं। बाक़ी जीत ॿ चिचड़ विचड़ ॿिया जेके लॻनि था उहो त ठीकु आहे, सम्झ में अची थी ॻाल्हि भई। असां वटि जेके लेबॉरेटरियूं कमु कनि थियूं पियूं सिंध में, जेके सरकारी तरीक़े सां आहिनि या गैर सरकारी आहिनि, उते मौसमुनि जे हिसाब सां थींदड़ बीमारियुनि ते रिसर्च करे पोइ उहे दवाऊं तयारु कयूं वयूं आहिनि या न? हिन में हिकिड़ो वॾो फॉल आहे, गैप आहे। उहा गैप असां ऐं तव्हां ऐं चैनल जे थ्रू, स्पेशली धरती चैनल खे मां रिक्वेस्ट कंदो सभिनी खे, तव्हांखे, त हिन खे हाईलाइट कजे त असां वटि सिंध में लेबॉरेटरीज़ आहिनि सही, पर उन्हनि फंक्शनल जेके आहिनि उहो घटि आहिनि। सही, स्पेशली डिज़ीज़ कंट्रोल करण जे लाइ जेकॾहिं प्रॉब्लम्स आहिनि त लेबॉरेटरी जीअं हुजणु खपे। फॉर एग्ज़ाम्पल आगा खान लेबॉरेटरीज़ आहिनि या डाओ आहे, त ईअं एनिमल जेको आहे लेबॉरेटरी हुजणु खपे। जेकॾहिं का डिज़ीज़ थिए थी त असांखे इहा ख़बर न आहे त हिन में बैक्टीरिया ग्राम पॉज़िटिव आहे, नेगेटिव आहे, फंगल आहे, सो एंड सो कहिड़ी शइ डिज़ीज़ आहे, त हर्ट जो हर्ट ख़तमु थो थी वञे तक़रीबन। इन में माना जॾहिं बीमारी उनखे लॻे थी हिकु जानवर खे ऐं ॿिए जानवर खे लॻे थी त हिकु ई राति में जेके आहिनि 50-50, 100-100 जानवर, 20-20, 30-30 जानवर, 15-15 जानवर जेके लिटी था पवनि पिया, स्लाटर थी था वञनि। त हिन जो जेको सभिनीनि खां वॾो गैप आहे उहो असां वटि एथेंटिक लेबॉरेटरी जेकॾहिं फंक्शनल हुजे प्राइवेट सेक्टर में, त उहो पे करे पंहिंजो एनिमल खे चकास कराइनि। त इहे गवर्नमेंट में फंक्शनल आहिनि सही, पर फंक्शनल घटि आहिनि। पर पोइ बि मां बिलावल साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त इहे जेके लेबॉरेटरी, स्पेशली लेबॉरेटरी ओपन थियल हुजनि, जिथे डेयरी सेक्टर हुजे, उन्हनि में डॉक्टरनि जूं क्लिनिक त मौजूदु आहिनि। हर शहर में डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सरकारी तरीक़े सां मौजूदु आहिनि। प्राइवेट बि जेके क्लिनिकूं हलनि थियूं, पर लेबॉरेटरीज़ जी खोट आहे तमामु घणी। ऐं उहा न सिर्फ़ु हिते, पर तव्हां ॾिसो न थर में जेके जानवर आहिनि उहे बि बीमार थियनि था पिया। ऐं उहे बि लखनि में न, ॻाल्हि लखनि खां मथे हली वई आहे उते जानवर। पॉपुलेशन ॾिसो न, सर्वाइवल उन हिसाब सां ही जेके जानवर आहिनि, पोइ मेंह आहे, गऊं आहे, रिढ आहे, बकरी आहे, इहे त उहे जानवरनि जंहिंमां खीर मिले थो ऐं वरी गोश्त जे लाइ इस्तेमालु थिए थो। उनखे जेकॾहिं बीमारियूं लॻनि थी त उनजी चकास किथां कराइजे? जेकॾहिं चकास थी वञे त उहे हिन लेबॉरेटरियुनि में जेका चकास थी ऐं पोइ जेका शइ साम्हूं ईंदी आहे त हाणे हिनखे हीअ बीमारी आहे, हिन क़िस्म जी दवा ॾिनी वञे, उहा किथे आहे?
ऐं उहा एॾी देरि थी वञे न त जानवर जेको आहे सो 2-4 कलाक मसत जेको आहे सो तमामु घणो सर तव्हां सुठो हिकिड़ो असांखे बि माना हिकिड़ी तव्हां जेको आहे तव्हां सुवालु हिकिड़ो तमामु सुठो पुछा कयो त इहा गेप जेकी आहे इहा कीअं पूरी करणु खपे त बिलावल साहब खे रिक्वेस्ट आहे त हिन में तमामु सुठा हुननि जा प्रोग्राम हलनि था ऐं स्पेशली डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ साहब आहिनि उहो यूथ जे हिसाब सां उन्हनि सुठा कमु कया आहिनि छो त असां त कॾहिं बि उन्हनि जी ऑफिस में कोन विया आहियूं ऐं मां सम्झां थो असां सां गॾु जूनियर हुया मां हिन टाइम ताईं पंहिंजे जेके माना इहे डिपार्टमेंट वाइज़ कॾहिं बि चेयर ते ऑफिस में कोन वियो आहियां ज़रूरत बि न पई आहे ठीकु आहे पर स्पेशली उन्हनि जा जेके प्रोग्राम्स आहिनि ठीकु आहिनि ऐं लेबॉर्ट्री वारी खोट आहे उहा रिक्वेस्ट कईसीं छो त स्ट्रेट आहे बिलावल साहब मालिक आहिनि जेकॾहिं ॾियनि था उहो ॾेई सघनि था डॉक्टर साहिबु हाणे तक़रीबन ॻाल्हियूं त असां मतिलबु मालवंत जे हिसाब सां कयूंसीं सुठा नस्ल जेके आहिनि असांजी जेका आहे कुंडी मेंह जी जेकी आहे कामोरी नस्ल जो जेको रेढो ऐं बाकरो जेको माल आहे उहो बि आहे ठीकु आहे जेके क्रास असीं कयूं था ख़ासि करे ॻऊं क्रास थियनि थियूं पियूं ठीकु आहे ऑस्ट्रेलिया जा नस्ल जेके हिते अचनि था पिया उन जा नस्ल वधनि था पिया असांजी पंहिंजी जेका ॻाढ़ी ॻऊं जेका आहे उहा सिर्फ़ु सिंध में आहे पाकिस्तान में आहे पाकिस्तान खां ॿाहिरि बि वई आहे जीअं ॿाहिरि जो असीं घुरायूं पिया नस्ल वधाइण जे लाइ ईअं असांजी ॻाढ़ी ॻऊं जी बि अहमियत आहे या न इन सां गॾु मां 2 क्वेश्चन जा तव्हांखे आंसर इहो ॾींदुसि त पहिरीं यादि आहे जेकॾहिं असां हिकिड़ी ॿी शइ नोटेट कराईंदासीं स्ट्रेट खे त असां वटि जेकी मेंह जी प्राइस छा आहे हिन वक़्तु 5-6 लख रुपया जेको आहे वञे थी वाए रीज़न खीर जी पैदावार आहे सिहत जे हिसाब सां आहे न असां वटि थिए छा थो त जेको माना काफ आहे हुनजो बचो आहे उहो स्लाटर थी थो वञे खोट आहे जंहिंजे करे मेंह महांगी थी विकामजे लाज़मी तव्हां सुठी ब्रीड जो जेको फर आहे बचो आहे छा गवर्नमेंट जी उहा पॉलिसियूं हुजणु खपनि या स्टेट जेको आहे प्राइवेट सेक्टर खे इहा शइ अप्लाई करण ॾे एक्ट आहे न त फर खे स्लाटर न करणु खपे माना जेके नंढा फर आहिनि मेंह जा उहे ॿाकरो गोश्त करे हलायो थो वञे होटलनि ते तव्हां इहो था चवणु चाहियो क्लियर आहे इनखे रोकिजे ज़ाहिर स्टेट जो कमु आहे स्टेट जो कमु आहे कानून पास करणु घुरिजे कानून पास करणु घुरिजे पाबंदी अचणु घुरिजे सज़ा अचणु घुरिजे जेकॾहिं असां कुंडी में जी पंहिंजी फर जी माना यानी जी काफ जी स्लाटर कंदासीं त हिलाल कंदासीं जी कोहंदासीं जी त पोइ कीअं तव्हां नस्ल कीअं वधंदो नस्ल हाणे 5 लखनि जी उहे में जेकॾहिं असां हिन टाइम ते आयासीं त 32 हज़ार जी हुई सही हाणे विदिन ईयर्स में मतिलबु कुझु सालनि में 15-12 सालनि में उहा 5 लखनि जी थी वई आहे इन्ही जे करे थी वई आहे त हुनजो बचो जेको आहे बचे नथो खोट थी वई आहे त ज़ाहिर आहे क़ीमत अच्छा हुनजी प्राइस छा हूंदा फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी में आहे 5 लखनि जी हुनजी फर जी अमाउंट छा हूंदो फॉर एग्ज़ाम्पल 2000 2000 ज़ाहिर 2000 जो हाणे इन 2000 खे का हिकिड़ी बजट थियणु खपे वरी रिक्वेस्ट कंदुमि मिस्टर बिलावल साहब खे त जेके माना डेली वेजिस ते पॉर्चुनेट थियनि था माना इहे सीज़नल अचनि थियूं कराची में लखें जानवर अचनि था हैदराबाद में लाड़काणे में उन्हनि जा जेके असां वटि इंटीरियर साइड में उनखे बचाइनि था पर इते स्लाटर थिए थो उहो सेल पॉइंट थी थो वञे गाॾी पंजाब खां जीअं लहे थी फॉर एग्ज़ाम्पल नीली रावी जो वॾो बिज़नेस आहे कराची में त उहो जेके फर आहिनि उहो पंजाब में ई रहिजी था वञनि छा उते उहो एक्ट कोन था करनि मां पंजाब गवर्नमेंट खे बि इहो चवंदुसि त जेके माना तव्हां माना मंडी जेकी आहे तव्हां मल्लू मंडी चओ जेके बि उतां जी आहिनि सेल पॉइंट ते तव्हां उहो एक्ट जारी कयो त भाऊ जेको में वठे थो उहो फर पंहिंजो वठी थो वञे उते ई तव्हां वठी करे स्लाटर कयो था त 99.9% त पंजाब आहे असां त न आहियूं असां वटि पोइ बि इहो केसिस आहिनि त असां वटि सिंध में सभई फरनि खे केयर इन करनि था उन्हनि खे वधाइनि था त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट आहे मैसेज आहे इनशाला तव्हां हाणे सेकेंड आंसर टाइम थोरो आहे त ब्रीड जेकी आहे असां वटि जेकी रेड सिंधी आहे उहो वर्ल्ड लेवल ते ब्रीड आहे इहा सही बनस्बत असां जेकॾहिं ब्रीड कैटल ते कंदासीं त दुनिया में ॻऊं आहे में त कोन्हे त न्यूज़ीलैंड साउथ अफ्रीका सो एंड सो अमेरिकन सभिनी खे क्रॉस ब्रीड में क्रॉस ब्रीड जो पाकिस्तान खे अप्लाई करे बिज़नेस तमामु सुठो हलियो बनस्बत सिंध जे एटमॉस्फेयर पंजाब में सुठो हलियो हितां जो मौसम थोरो गरम आहे जंहिंजे करे कुझु डेयरी फार्म्स आहिनि डेयरी लैंड एंड सो एंड सो उते सर्वाइव न करे सघिया ब्रीड जी क्रॉस थियणु साहिवाल ऐं फ्रीज़न खे तमामु ज़रूरी आहे
जंहिंजो खीरु 35 लीटर पर टाइम जो खीरु आहे। ठीकु आहे। हा, इहा शइ थियणु खपे। ऐं रेड सिंधी जेकी ब्रीड आहे स्पेशली थर में सरदार शाह वटि आहिनि, पोइ इहो कंप्लीट आहे। महिरबानी तव्हांजी, थैंक यू। साईं डॉक्टर नवीद साहब, तव्हां सां तमामु प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं थियूं। आबादगारनि जे लाइ बि ज़िक्र अची वियो, मालवंद जे लाइ बि ज़िक्र अची वियो, स्टेट जी बि काफ़ी ॻाल्हियूं अची वियूं, छो त जेसीं हुकूमत उन ते क़दम न खणंदी तेसीं असां इन नुक़साननि खां मतिलबु आजा न थींदासीं। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हांजा कुर्ब। आबादगार भाइरो, मां ॾिठो त असां मालवंद मारवाड़ा माण्हू जेके आहियूं, जेके जानवर पालियूं था, धारियूं था, उन्हनि जी खीर ऐं गोश्त जी पैदावार वठूं था पिया, उन जी पैदावार वधीक वठण जे लाइ अॼोको प्रोग्राम ॾाढो काराइतो ऐं क़ीमती इन जे करे आहे त इन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं असीं अमल कंदासूं त यकीनन असां खीर ऐं गोश्त जी पैदावार वठी सघूं था। इन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान अयाज़ गाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।